अमेरिका पारां ईरान जे फ़ौजी थाकनि ते हमला ऐं ड्रोन्स किराइण जी दावा कई वई आहे। अमेरिकी अमलदार मूजिबि अमेरिकी फ़ौज बंदर अब्बास में फ़ौजी थाकनि ते नवां हमला कया आहिनि। अमेरिकी अमलदार मूजिबि हमलनि जो मक़सदु अमेरिकी जहाज़नि लाइ ख़तरनि जो ख़ात्मो हो। अवां खे आगाह कयूं पिया। अमेरिकी अमलदार मूजिबि ईरान अमेरिकी जहाज़नि ते 4 ड्रोन्स फायर कया, जिन खे तबाह कयो वियो। अमेरिका पारां ईरान जे फ़ौजी थाकनि ते हमला ऐं ड्रोन्स किराइण जी दावा कई वई आहे। अमेरिकी अमलदार मूजिबि अमेरिकी फ़ौज बंदर अब्बास में फ़ौजी थाकनि ते नवां हमला कया आहिनि। अमेरिकी अमलदार मूजिबि हमलनि जो मक़सदु अमेरिकी जहाज़नि लाइ ख़तरनि जो ख़ात्मो हो। अमेरिकी अमलदार मूजिबि ईरान अमेरिकी जहाज़नि ते 4 ड्रोन्स फायर कया, जिन खे तबाह कयो वियो। अमेरिका पारां ईरान जे फ़ौजी थाकनि ते हमला ऐं ड्रोन्स किराइण जी दावा कई वई आहे। अमेरिकी अमलदार मूजिबि अमेरिकी फ़ौज बंदर अब्बास में फ़ौजी थाकनि ते नवां हमला कया आहिनि। अमेरिकी अमलदार मूजिबि हमलनि जो मक़सदु अमेरिकी जहाज़नि लाइ ख़तरनि जो ख़ात्मो हो। अमेरिकी अमलदार मूजिबि ईरान अमेरिकी जहाज़नि ते 4 ड्रोन्स फायर कया, जिन खे तबाह कयो वियो। अवां खे ख़बर ॾियूं पिया। अमेरिका पारां ईरान जे फ़ौजी थाकनि ते हमला ऐं ड्रोन्स किराइण जी दावा कई वई आहे। अमेरिकी अमलदार मूजिबि अमेरिकी फ़ौज बंदर अब्बास में फ़ौजी थाकनि ते नवां हमला कया आहिनि। अमेरिकी अमलदार मूजिबि हमलनि जो मक़सदु अमेरिकी जहाज़नि लाइ ख़तरनि जो ख़ात्मो हो। अमेरिकी अमलदार मूजिबि ईरान अमेरिकी जहाज़नि ते 4 ड्रोन्स फायर कया। अवां खे आगाह कयूं पिया। ईरानी शहर बंदर अब्बास में धमाकनि बाद फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम फ़ाल कयो वियो। ईरानी अमलदारनि मूजिबि बंदर अब्बास जे उभरंदे इलाइक़े में धमाकनि बाद फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम फ़ाल कयो वियो आहे। ईरानी अमलदारनि मूजिबि धमाकनि जो असुलु सबबु मालूम करण जी कोशिश कई पई वञे। अवां खे ख़बर ॾियूं पिया। ईरानी शहर बंदर अब्बास में धमाकनि बाद फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम फ़ाल कयो वियो। ईरानी अमलदारनि मूजिबि बंदर अब्बास जे इलाइक़े में धमाकनि बाद फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम फ़ाल कयो वियो। ईरानी अमलदारनि मूजिबि धमाकनि जो असुलु सबबु मालूम करण जी कोशिश कई पई वञे। अवां खे आगाह कयूं पिया। ईरानी शहर बंदर अब्बास में धमाकनि बाद फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम फ़ाल कयो वियो। ईरानी अमलदारनि मूजिबि बंदर अब्बास जे इलाइक़े में धमाकनि बाद फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम फ़ाल कयो वियो। ईरानी अमलदारनि मूजिबि धमाकनि जो असुलु सबबु मालूम करण जी कोशिश कई पई वञे।